सिंध अदबी संगत सिंध के मरकजी सेक्रेटरी जनरल ताज चोयो सांगड़ में सीनियर सहाफ़ी ऐं सिंधी अदबी संगत सांगड़ के अॻूणे ज़िले राब्ता सेक्रेटरी आजिज़ मंगी पारां मरकज़ी बॉडीअ खे ॾिनल आजियाणे जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अदब ऐं सियासत जो बुनियादी मक़सदु अहिड़े समाज जी अदावत करणु आहे जंहिंसां मुआशिरो या क़ौम हर क़िस्म जी ग़ुलामी खां आजो हुजे। लेकिन असां वटि कुझु वक़्त खां हिकु मख़सूस सोच रखंदड़ हल्के संगत में वॾो अभाम पैदा कयो आहे जंहिंजो नुक़सान सॼी क़ौम खे भोगणो पवंदो आहे। मुंहिंजे सेक्रेटरी जनरल तौरु बीहण वक़्तु सॼे सिंध में अहिड़ो माहौल पैदा करण जी कोशिश कई वई त ताज जे अचण सां संगत ते बंदिश पइजी सघे थी। लेकिन सिंध जी सुञाण दोस्तनि पंहिंजे वोट वसीले उन सोच खे नाकाम बणायो। ताज जोयो चयो त मूं संगत सां कॾहिं बि नातो न टोड़ियो आहे। मुंहिंजी वधि में वधि कोशिश रहंदी त सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि जे नाले वारनि अदीबनि खे संगत के दायरे में आणिया। आजियाणे में मरकजी ऑडिटर हुसैन सारंग, प्रेस तर्जमान रमज़ान मेमण, संगत सांगड़ जो सेक्रेटरी उस्ताद निज़ाम मानी, सिंध काउंसलर मीर हसन मरी, संगत सांगड़ जो अॻूणो सेक्रेटरी अज़ीम रोंझो ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौक़े ते आजिज़ मंगी मरकजी उहिदेदारनि खे अजरकूं ओढायूं ऐं किताबनि जा तोहफ़ा पिण ॾिना। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।